नालो मुबारक खुसूसन मुहम्मद जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने इहो लफ्ज़ अचे त उम्मतियत लाज़िमा त साईं जन जे मथां दुरूद पढ़ी महफ़िल में हिकिड़ो दफ़ो न पढ़ी गुनाहगार चवंदड़ जॾहिं इमामुल अंबिया जो नालो मुबारक अचे उन जे लाइ बि सुठो आहे त रोके चए त सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो दफ़ो ज़रूरु उन खां पोइ जॾहिं नालो मुबारक अचे त उन जो ज़हन ऐं दिलि दिमाग़ जो तवजो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते हुजे। इहा उम्मत जे लाइ सआदत आहे। मूंखे बि हेतिरा पना ॾिना विया आहिनि। सच इहो आहे त मुंहिंजी दिलि ये नवा शायर सभई अल्लाह ताला उन्हनि जे दिल दिमाग़ में इहा ॻाल्हि आंदी आहे। पंहिंजी तारीफ़ इमामुल अंबिया तारीफ़ सुहिणे नमूने सां कुछ वक्त में हज़रत मौलाना नईमुल्लाह मुद्दज़िर अल्लाह ताला उन्हनि जो उमिर ज़िंदगी में बरकत फरमाए। उन्होंने हिकिड़ी तकरीर पेश फरमाई। उन तकरीर में चयूं त हिकिड़ो मौक़ो अहिड़ो आयो जो इमामुल अंबिया हज़रत हसन साईं खे फरमायो त अजिब अन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हसन रसूलुल्लाह जी तरफ़ खां काफ़िरनि खे जवाब ॾे। माना साईं जन पंहिंजो नाइब बणायो हज़रत हसन खे त मां रसूल जे तरफ़ छो त वमा अल्लमना शेर वमा यंबगी हबीबन करीमन जो शान शायन शान इमामुल अंबिया शेर खे ॻाइण ठाहे तॾहिं फरमायो त तूं मुंहिंजे तरफ़ां काफ़िर जवाब साईं नईमुल्लाह साहब फरमायो त हज़रत हसन शेर चवे पियो आम मशहूर शेर त तव्हां ॿुधो आहे व अहसन मिन कलम तरक़त आइनी। हज़रत साईं नईमुल्लाह फरमाईंदा त आइनी न पढ़ो इनखे आइनू न पढ़ो वासा मिन कलम तरक़त आइनू आम जेको ॿुधो वियो आहे पढ़ियो वियो आहे वासा मिन कलम तरक़त आइनी वाजमल मिन कलम तलदिन निसाउ खुलिक़त मुबर्रअन मिन कुल्लि ऐब कअन्नक क़द खुलिक़त कमा तशाउ। खुलासो महबूब अल्लाह ताला हर ऐब ऐं नुक्स खां तोखे पाक करे पैदा कयो आहे। अहिड़ो तोखे ठाहियो अथई ॼण त जीअं तुंहिंजी दिलि घुरियो बि अलाह से ओड़ो तोखे सुहिणो ठाहे। मौलाना नईमुल्लाह फरमाए पियो त साईं जन मुर्कनि पिया हिकिड़ो साहिबी खां अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह तव्हां मुर्को था। पाण फरमायूं त मां ॾिसां थो त जिबरील हज़रत हसन जे पुठीअ खे थापी थो माना चओ असांजे रोडीअ जे इलाइक़े में जबलनि जे पहाड़ में पीर जो नालो आहे नूर शाह जी भिठ। हज़रत मौलाना हाफ़िज़ गुलाम मुस्तफ़ा बुर्रो अल्लाह ताला उन्हनि जो उमिर इज़्ज़त में बरकत फरमाए। उन्हनि जो जलसो आहे उते छा पीर ते मेलो लॻंदो आहे। वहाब साहब अचे मैदान ते बीठो मेले वारनि खे चवंदा दादा तव्हां मेलो था लारायो छो पीर तव्हांजे वॾनि जो सभिनी जो पीर आहे तव्हां मेलो था लारायो त मां जलसो थो करायां। हाफ़िज़ साहब उते हाणे 12 महीने जलसो करे पर जलसो बि एॾो वॾो थींदो आहे एॾो वॾो थींदो आहे जो अकुल हैरान थींदो आहे इहो जबलनि उते हज़रत साईं अब्दुल क़य्यूम हाले मुद्दज़िर अल्लाह ताला संदन उमिर इज़्ज़त में बरकत फरमाए। साईं जन तकरीर कंदे हिकिड़ा अजीब ॿोल ॿोलिया जेके कम अज़ कम मुंहिंजे लाइ टेक बणिजी विया। साईं जन फरमायो त यार असांखे त कंहिंजी टेक आहे जो असांखां सॼो हेॾे ग़लतियूं सलतियूं कयूं थियनि थियूं उहा टेक या त अल्लाह जो रहम में आहे या इमामुल अंबिया जी शफ़ाअत या त असांखे ख़बर आहे त अल्लाह अरहम राहिमीन आहे पाणो गंदो संदो सम्झी करे चवंदो हल हाणे मुंहिंजो बानो आहे लिखो हल वञ जन्नत ॾे या त इहो फज़ल फरमाईंदो या वरी हबीबन करीमन जी हदीस वारी आहे। साईं जन फरमायो अल्लाह ताला सभिनी नबियनि खे हिकु हिकु दुआ अगर चाहे पीअण वारा पीअनि ॻाल्हायो न थोरो तवजो हदीस पढ़ां या त मां बस ॾिसी सभु पी वञे छा ख़्याल आहे बस कयां या लुड़ न कर मां हिन मैदान में 1969 नौजवान नस्लनि खे मां सम्झां थो त लोली मुंहिंजो मुरीद अल्लाह जी ॻाल्हि करणु करो मस्जिद में आवाज़ हूंदो हूंदो त जागो जागो कलमे वारो नंढ थी वियो
काथों कहिड़ो आवाज़ हूंदो काथों कहिड़ो माना ईअं खणी चइजे 1969 मामलो मामूली न आहे इन में छा मामला बहरहाल उहे बि खोड़ सारा बुज़ुर्गानी दीन उलमा उन्हनि जे ख़िदमत में ज़िंदगी गुज़री आहे मां ख़ुशि आहियां त उन्हनि बुज़ुर्गनि जी दुआउनि जो नतीजो अखियुनि सां ॾिसां अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला अॻिते बि इन्हनि जे साए में रहण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए असांजा बुज़ुर्गानी दीन थोरो तवजो कयो अॼु ॻाल्हि ॿुधायो सिंधी जेके असांजा पढ़ियल सिंधी अब सिंधीअ जा अखर घणा घणा 52 हाणे 52 अखर इहो असांजो जो ॿार ॻाल्हाइण सिखंदो आहे न इहे 52 अखर ॻाल्हाए जॾहिं न ॿार असांजो अबू अम्मा अदा पैसा मानी पाणी माना इहे 52 अखरनि ते गौर करो त नंढड़ो ॿार ॻाल्हाए पर उनखे ख़बर कोन हूंदी आहे पढ़बो कीअं जॾहिं उस्ताद जे आॾो अचे वेहार ॾिसे उस्ताद सेखारींदुसि पुट हे अलिफ हे नून हे बे हे अलिफ हे नून ऐं बे खे मिलाईंदे त अंब थी पवंदी हे स्वाद हे वाव हे बे इन्हनि खे मिलाईंदे त सूफ़ थी पवंदी इहो उस्ताद जे वेहण खां पोइ उनखे मिलाइण अखर सेखारींदो त हुनखे पोइ चवंदो त साईं तालीम याफ़्ता आहे हालांकि अॻु में ॻाल्हाईंदो आहे पर उन्हनि खे चवंदो न आहे ईअं बुज़ुर्गनि लिखियो आहे क़ुर पाक जूं आयतूं सुहारियूं अलाह ताला उन्हनि खे शिफ़ा सां भरे छॾे है न सॼो मवाद क़ुर पाक में पर जेसिताईं कंहिं बुज़ुर्ग कंहिं आलिम जे साए में माण्हू न ईंदो तेसिताईं उहा लज़त हासिल न थींदी तॾहिं असांजे बुज़ुर्गनि फरमायो आहे त दुनिया में रहणो आहे त इन सिलसिले सां बि मुनसलिक थियणो आहे माना ज़िक्र अज़कार वारो तसव्वुफ़ वारो मसइलो मुर्शिद जे आॾो अचिबो हुईअं तव्हांखे चवंदो त भाई वज़ीफ़ो पाण ई पढ़ंदो त क़ुर में शिफ़ा आहे पर जॾहिं कंहिं मुर्शिद खां उस्ताद खां इजाज़त मिलंदी त उन में वरी असर कुदरत वधीक थींदो आहे अल्हम्दुलिल्लाह असांजे आॾो असांजे दरगाह हाले शरीफ़ बेहतरीन हस्ती मौजूद आहिनि अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला सॼे इन्हनि जे साए में असां ते तव्हां देर क़ाइमु रहे इहा ख़ुशामद नथा कयूं पर पंहिंजे सिलसिले खे दवाम क़ाइमु रहण जे लाइ ॻाल्हाइनि था पियूं इहो सिलसिलो मामूली न आहे बहरहाल मां शुरूआत में कयां थो अलाह जे नाले सां बोल त मुंहिंजे ज़हन ते ॿिया हुया तॾहिं बि चयुमि त कंहिंखे कयां अॼु वरी भला दिलि घुरियो त भला हीअं था करे छॾियो